कलोई में आबादगारनि पारां टमाटो ऐं बसर ॿाहिरि मुल्क मां घुराइण ख़िलाफ़ वंगू पतण ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि उस्मान हालो, कयूम राहू, वडेरो नवाज़, राज़िक ॾिनो, दर्स ऐं ॿियनि जी अॻवानी में वंगू पतण ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे संदन चवणु हो त सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमत आबादगार दुश्मनी ते लही आयूं आहिनि। ॿाहिरि मुल्क मां टमाटो ऐं बसर घुराए सिंध जी आबादगारनि खे माशी तौरु कंगाल कयो पियो वञे। हिते जे असां आबादगारनि लखे रुपया ख़र्च करे टमाटा बसर लॻाए अॼु टमाटो हले कोन थो, 100-200 रुपया कटी थी वञे। उन जे लाइ असां इहे एहतिजाज ॾिनो आहे। असां वज़ीर आज़म पाकिस्तान खां, फीडरल मिनिस्टर एग्रीकल्चर खां, सिंध जे वज़ीर आला खां, सिंध जे ज़राअत वारे वज़ीर खां मुतालबा था करूं त ॿाहिरां घुराइण टमाटो बंदि कयो वञे, बसर ॿाहिरां घुराइण बंदि कयो वञे त हितां जो आबादगार खुशहाल थिए। त फॉरेन खां जेको टमाटो अचे थो हीउ न सिंध न पर पूरे पाकिस्तान जे मिडल क्लास जे जेके ज़मीनदार आहिनि या हारी आहिनि उन सां ज़ुल्म आहे। हीउ को सिंध ख़ासि न आहे, हीउ पूरे पाकिस्तान लेवल जो जेको बि ज़मीनदार आहे, जेको न मिडल क्लास जो आहे, उन सां इहो ज़ुल्म थी रहियो आहे। तंहिंजे करे असांजो हिते गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान या CM सिंध या जेके वसार आहिनि उनखे असां रिक्वेस्ट करियूं था त इहो असांजो जाइज़ मुतालबो आहे, इहो तस्लीम कयो वञे। छा इंडिया जो टमाटो हिते जो माण्हू खाई सघे थो ऐं सिंध जो टमाटो पाकिस्तान जो माण्हू छो नथो खाई सघे? आबादगार तमामु महांगे ख़र्च ते भाण, ॿिज, दवाऊं, खेड़ियूं कराए सभु कुझु करे आबादी कनि था ऐं उहे फसलनि जा रेट जॾहिं फसल लहनि था त उन्हनि जा रेट बिल्कुलु उन्हनि खे उनजे अधु बराबरि बि कोन था मिलनि। ऐं सिंध जो आबादगार जेको नंढी लेवल जो उहो मुकमिल तौर ते तबाह थी वियो। अॼु सिंध जे आबादगारनि गॾिजी सॼी सिंध में एहतिजाज जो सॾु ॾिनो आहे। जंहिं एहतिजाज में असीं बि वंगे मोड़ ते तक़रीबन 2-3 तलकनि जा जेके बि आबादगार आहियूं उते शरीक कयूं। असीं सिंध गवर्नमेंट खां ऐं वज़ीर आज़म खां, चीफ जस्टिस खां इहो हिकिड़ी पुरज़ोर अपील था कयूं त हिन हेॾे वॾी नाइंसाफ़ी जो हिकिड़ो असांजो नोटिस वरितो वञे। तव्हां ॾिसो त मूंखे मैशी कहिड़ा भाण चैली, दवाऊं चैली, तेल रेट चढ़ी वियो ऐं असांखे तबाही करण पुठियां लॻान अची भला मूंखे अंधा अखी न ॿिनि थी वञे थी सुर्त कोन्हे। असां इहो मुतालबो टमाटो बंदि कयो वञे। पंहिंजो मुल्क जो सहारो इहो आहे, उनखे त बंदि कयो वञे। ॿाहिरि मुल्क बंदि कयो, ॿाहिरि मुल्क सप्लाई करियो त ग़रीब माण्हू विचोलो तबिको सुधरी वञे। चकर ई कोन्हे। बसि असां इहो मुतालबो बंदि कयो वञे, बंदि कयो। सारियूं चवंदियूं वॾेरा पंहिंजा पेट भरियो स्टॉक करे छॾी किरियो आहे, तॾहिं ज़मीनदार खां पूरियो लूटीनि पिया। कणिकल हूंदी तॾहिं बि असां इहो ज़ुल्म, टमाटो लथो त बि इहो ज़ुल्म। असां इहो मुतालबो इमरान साहिब खे खुदारा रहम करियो हिन मुल्क ते। आबादगारनि सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी सिंध जे आबादगारनि खे माशी तौरु कंगाल थियण खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk